बांदी वेझो हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान ज़ख़्मनि जी सट नसण ते फ़ौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ हादसे में फ़ौत थींदड़नि जो अंग वधी ॿथी वियो। गुज़िरियल ॾींहुं नवाबशाह में 0 पॉइंट वटि कार ऐं मोटरसाइकिल में टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में बांदी वासी नौजवान इमदाद खोखर थॾे ते फ़ौत थी वियो, जॾहिं त संदसि सौटु जहांगीर खोखर ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान जहांगीर खोखर खे तिबी इमदाद ॾियण बैदि ॻणती जोगी हालत में कराची इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट नसण ते हुन दम ॾेई छॾियो आहे, जंहिंखां पोइ हादसे में फ़ौत थियल माण्हुनि जो अंग वधी ॿथी वियो। नौजवान जहांगीर खोखर जे कराची इस्पताल में फ़ौत थियण वारी ख़बर पवंदे ई संदसि घर में कोहराम मची वियो, जॾहिं त संदसि लाश खे कराची खां बांदी नियो पियो वञे। ॿुधायो वञे थो त अफ़सोसनाक हादसे में फ़ौत थींदड़ ॿई नौजवान इमदाद खोखर ऐं जहांगीर खोखर पाण में सौट आहिनि। हिक ई घर जा ॿ नौजवान फ़ौत थियण ते संदनि वारसनि में कोहराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में पिणु सोग जो माहौल पखिड़िजी वियो आहे। इंतिहाई ॾुखो ईंदड़ ख़बर आहे बांदी खां त गुज़िरियल ॾींहुं हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान कराची जे इस्पताल में ज़ख़्मनि जी सट नसण ते फ़ौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ अफ़सोसनाक हादसे जे नतीजे में फ़ौत थींदड़नि जो अंग वधी ॿथी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं नवाबशाह जे 0 पॉइंट वटि तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में नौजवान इमदाद खोखर थॾे ते फ़ौत थी वियो, जॾहिं त संदसि सौटु जहांगीर खोखर ज़ख़्मी थी पियो। फ़ौती जो लाश इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान खे तिबी इमदाद ॾियण बैदि ॻणती जोगी हालत में कराची इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे। नौजवान जहांगीर खोखर जे फ़ौत थियण जी ख़बर पवंदे ई संदसि वारसनि में कोहराम मची वियो, जॾहिं त हिक ई घर मां ॿिनि नौजवाननि जा लाश खॼण ते इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर छांइजी वई आहे। इम्तियाज़ जमाली, HSTV न्यूज़, बांदी।